अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो दियोमालाई किरदार सिराज। मुरतब ताज जोयो। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। लेजेंड सिराज खे सुर्ख सलाम। रिसालनि ऐं अख़बारुनि जा एडिटोरियल। अॼु पिणु चिकियम चाक वहीं वेड़ी चन जा, सूरन अची सूमरा अंदर कियो ताक, मारूअ जे फिराक हॾ मुंहिंजा कपिया। शाह साईं। सिराज खे सिंध जो सुर्ख सलाम। 2 फरवरी 2013 ईस्वीअ जे सुबुह सादिक महिल बाख जहिड़ो उजड़ो, सिज जहिड़ो रोशन, ॿार वांगुरु हसास, रची रेटे थियल आशिक वांगुरु भावकार, तरक़ी पसंद कहाणीकार, नाविल निगार, एडिटर, लिसानियात, लतीफ़ी फ़िक्र ऐं लुगात जो आलिम सिराज। सिराज लक मेमण तबई ज़िंदगीअ जा 79 साल गुज़ारे सिंध जे सूरजमुखी शहर कराचीअ जे हंज में अबद ताईं आरामी थियो। सिराज जी घणरुखी ऐं हिक लिहाज़ खां मुकमिल शख़्सियत बाबति थोरनि लफ़्ज़नि में इहो चवणु मुनासिब थींदो त हू पंहिंजे वजूद में क़ौमी सांझा जो इदारो नेशनल इंस्टीट्यूट ऑफ इंटेलेक्चुअलिज़म हो, जंहिंजो बुनियादी आदर्श वतन जो आजिपो हो। उन मक़सद लाइ ज़िंदगीअ में हुन जेकी बि इज़हार जा रस्ता अख़्तियार कया, जेको बि लिखियो, सोचियो, ॻाल्हायो ऐं अमल कयो, उन जे पस मंज़र में पेश मंज़र में सिंध हमेशह मौजूदु रही। अॼु जे निंड्राखनि नाखुअनि खे चिता हुजे त सिराज जो हिकु पल बि सिंध जे ग़फ़लत वारे कुफर में न गुज़रियो। तंहिं करे हिन जे फ़िक्र ऐं शऊर जी ॿेड़ी सदा तरंदी रही। हू कॾहिं बि मायूस न थियो ऐं न कॾहिं हिकु क़दम बि पुठिते हटियो। मुमताज़ मिर्ज़ा स्टूडियो में जलावतन सिंधी अदीबनि जे आजियाणे वारे मेड़ाके में मूं सिंध जे हिन बहादुर इंसान जी अखियुनि में लुढ़क ॾिठा हुआ। तक़रीब में सिराज साहब तमामु थोरो ॻाल्हायो। आख़िर में हथ ॿधी ईअं चई मोकिलिया हुअईं, नौजवानो सिंध जी पारत अथव। सिराज जंहिंजे चहिरे ते मुरकब इजाज़त खां सवाइ न ईंदी हुई, हुन जी अखियुनि में बेअख्तियार लुढ़क हुआ ऐं फ़क़ति उन लाइ हुआ त खेसि सिंध वतन जो बेहद ओनो हो। पर संदसि साम्हूं डिघी ऊंदाही राति हुई। बेमाना तब्दीलियूं ऐं इक़्तिदारी हवस जा तमाशा हुआ ऐं ज़ातियुनि ऐं क़बीलनि में विराइजंदड़ सिंध जो अवाम भटकी रहियो हो। पोइ बि ना उमेद न हो। हुनखे पंहिंजे सर जे पड़ाॾे में बेहद यकीन हो। दुनिया जहान ॾिठो त सिराज जो मुंहुं मुहांडो ज़िंदगीअ जे आख़िरी पल ताईं कंहिं बि तब्दीलीअ खां सवाइ बहकंदो रहियो ऐं संदसि हथ में कलम खां सवाइ ॿी का बि शइ न ॾिठी वई जंहिंजो हू विर्त कंदो हुजे। शऊर जी अहिड़ी सोभ माण जो कि मौलवी सिंध में केॾो जोखम जो कमु आहे, उहो कामरेड जाम साकी ॿुधाए सघे थो, या सिंध जो क़ौमी रागी बेदुल मसरूर, या वरी नई टईअ जो शाइर जुमन सोहू। सिराज जो तख़लीक़ी, तहक़ीक़ी, सहाफ़ती ऐं समाजी ख़िदमतूं लॻभॻि 60 सालनि ते मुहित आहिनि। सिराज हर शोबे में पंहिंजी तख़लीक़ी ज़हन जा एतिरा त निशान पर उञाण छॾिया आहिनि जो उन्हनि मां हर हिक ते डॉक्टरेट जे मक़ाले लिखण जी गुंजाइश मौजूदु आहे। ख़ासि करे सिराज जे कहाणियुनि ऐं नाविलनि जे फ़न, फ़िक्र, जमालियात, मज़ाहिमत ऐं तारीख़ी पस मंज़र ऐं संस्कृत, सामी सिफ़त ऐं सिंधी ॿोलीअ जे दरावड़ी नज़रिए जे तक़ाबुली अभ्यास बाबति कॉन्फ्रेंस ऐं तहक़ीक़ी सेमिनारुनि जी अशद ज़रूरत आहे। तख़लीक़ ऐं तहक़ीक़ जे आलमी फ़ज़ा में सिंधीअ जे जीनियस अदीब सिराज जी ख़ुशबू जे फहिलाउ जी माना सिंध जे हुस्न जो फहिलाउ आहे। सिंध जी यूनिवर्सिटियुनि, सिंध जे सक़ाफ़ती खाते ऐं ॿियनि इल्मी अदबी इदारनि जे मुंतज़मीन खे पंहिंजनि इंतिज़ामी झंझटनि ऐं फ़क़ति किताबनि छपाइण वारी मसरूफ़ियत मां कुझु वक़्तु कढी हिन अहम कम तरफ़ ध्यानु ज़रूरु ॾियणु घुरिजे। उहो कमु जिते इदारनि जी इल्मी साख खे हथी ॾींदो, उते सिंध जी तारीख़ वजूद जे जोहर खे बि साम्हूं आणींदो। सिंध जे तारीख़ वजूद खे दुनिया जहान ॾाढो आणु ऐं मञाइण अॼोके वक़्त जी अहम तक़ाज़ा आहे। अॼोके वहशी दौर जा ॾंद अञा थोरो ढकियल आहिनि, पर न विसारणु घुरिजे त उहे ॾंद कंहिं अहसान फरामोश मिरूम जा ई आहिनि। जेतोणीकि सिराज जे अदबी सफ़र जी शुरूआति कहाणीअ सां थी हुई, पर संदसि मन में मतिलबु क़ौमी अहसास नाविल जे रूप में ज़ाहिर थियो
ऐं उन जी इब्तिदा पढ़ाॾो सोई सॾ जहिड़े जुरतमंद नाविल सां थी। हिन नाविल जो ॿियो छापो बरबरीयत वारे साल 1970 ईस्वीअ में शाया थियो, जॾहिं मुल्क जूं नाबीन फ़ौजूं सिंध जे मुक़दस ऐं बावकार सरज़मीन जी साझा वंद ऐं पुरअमन माण्हुनि खे लांग बूटनि कुंदाकनि ऐं राइफलुनि जे ज़ोर ते चिथे रहियूं हुयूं। सिंधुनि खे गांठ खणी हलण ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ जिदोजहद करण जी सज़ा में तेल कढ़ायुनि में काढ़े छॾींदा हुआ। जिया वारा कारा 11 साल सिंध ते अरगूननि जे बरबरियत जे तसलसल जा ई साल हुआ। सिराज पंहिंजे पहिरें नाविल पढ़ाॾो सोई सॾ में अरगूननि जी बरबरियत खे तमसीली नोयत में इज़हारे ज़िया जी आमिरियत खे ललकारियो। नाविल में समायल जिदोजहद ऐं इतिहाद जे पैगाम सिंध जे नौजवान नस्ल खे लाज़वाल हौसलो ऐं उत्साह अता कयो, जंहिंजे नतीजे में घर घर में मखदूम बिलाल जो जनमु थियो, जंहिंजो मक़सदु आज़ादी ऐं क़ौमी गैरत सां जीअण हो, जंहिं लाइ हू ग़ुलामी क़बूल जे बदिरां घाणे में पीड़ ॾियण लाइ बेक़रार हो। सिराज जे तबई विछोड़े ताईं संदसि हयाती असांजे कुल सपननि जो जोहर आहे। उनखे हिकु सवाल बणाए असां मां हर फ़र्द खे पंहिंजो जवाबु ॾियणो आहे त हू जेकॾहिं अदीब आहे त हू सिंध खे छा ॾियणु चाहे थो, ऐं अदीब जी हैसियत में हुन जे पेरनि जो सफ़र सरकार जी ग़ुलामीअ तरफ़ आहे या सिंध जी सदियुनि खां बेक़रार सिंधियुनि जे उन तारीख़ी हक़ तरफ़ आहे जंहिंखे आज़ादी चयो वञे थो। जेकॾहिं हू वतन जी आज़ादीअ तरफ़ आहे त अॼोके ज़हनी ख़बासत वारे दौर में उहा सिराज लाइ वॾी भेट आहे। अयाज़ जानी एडिटर हुमर चयो। सोच वीचार सिंधी ॿोलीअ जो आलिम, अदीब, लिसानियात जो माहिर, कहाणीकार ऐं नाविल नवीस सिराज हक़ मेमून हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। संदसि उमिरि 79 साल हुई। सिराज साहब वारी टही हिकु हिकु थी ओॾां वञी रही आहे, जितां कंहिं बि इंसान खे वापसि न वञिणो आहे। असां ॻोढ़नि जी भेटा ॾींदे पंहिंजे बुज़ुर्गनि खे हमेशह लाइ अलविदा कयूं था, ईअं ॼण पंहिंजो पाण खे अलविदा करण जे वेझो पहुचूं था। जो बि इंसानु हिन फ़ानी दुनिया में आयो आहे खेसि हिकु ॾींहुं वापसि वञिणो आहे। कंहिं ॾाहे जो कौल आहे त हिकु आलिम ऐं ॾाहे जो मौत पंहिंजी पूरी टहीअ ते असरु छॾे थो। ईअं असां शेख अयाज़, न्याज़ हमायूनी, ताजल बेवस, शमशीर हैदरी ऐं ॿियनि अनेक दोस्तनि ऐं आलिमनि खे पंहिंजे हथनि सां लहद में लाथो ऐं संदन खिलंदड़ चहिरा असांजे आॾो आहिनि। ईअं हिकु ॾींहुं असांखे बि मिटीअ में वञिणो आहे। संदन यादूं असांजो वॾो सरमायो आहिनि, जिन खे असां हमेशह पंहिंजे दिलि ऐं अखियुनि में सांढे रखूं था। इहो सिंधी ॿोलीअ जो कमाल आहे जो हिन नंढे ख़िते वॾा माण्हू पैदा कया, जंहिंमें साईं जीएम सैद, शेख अयाज़, हैदर बख्श जतोई, पीर हसामुद्दीन राशिदी, पीर अली मोहम्मद राशिदी ऐं ॿिया। पर बदकिस्मती इहो आहे जो मुल्क जे ठहण सां सिंध जे माण्हुनि सां पाकिस्तान ऐं उन जी मालिकीअ जी दावा कंदड़नि हमेशह हिन क़ौम जे हक़नि ते धाड़ा हणण सां गॾु हितां जे माण्हुनि खे बि अताब हेठि रखियो आहे। सिराज साहब हमेशह पंहिंजे अदब ऐं ॿोलीअ सां प्यारु कयो। संदसि प्यार जो दाइरो तमामु घणो वसी हो। जॾहिं बि ॿोली तोड़े हिन देश ते ॾुखिया ॾींहं आया त हिन पंहिंजे कलम सां उन वेड़ खे जारी रखियो। जॾहिं कहाणी अफ़साने जी ज़रूरत हुई तॾहिं हिन पंहिंजे कलम मां शाहकार अफ़साना ऐं कहाणियूं लिखियूं, ऐं जॾहिं नाविलनि जी खोट महसूसु कई तॾहिं हिननि उन सिन्फ़ खे पंहिंजे कलम सां मालामाल कयो। ईअं सिराज साहब जी कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 ईस्वी में ए दर्द हलिया जे नाले सां शाया थियो, ऐं ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वीअ में शाया थियो ऐं पढ़ंदड़नि वटां काफ़ी नामाचारी माणी। उनखां पोइ नाविलनि में संदन ट्यालाजी ऐं मशहूरु नाविल पढ़ाॾो सोई सॾ 1970 ईस्वीअ में छपियो। हीउ नाविल सिंध ते अरगूननि ऐं तुर्खाननि जे कहरी दौर जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पेश कयो। संदसि ॿियो नाविल मरण मूसिया 1988 ईस्वीअ में छपियो। उनखां सवाइ मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल संदसि अहम नाविल आहिनि। ईअं सिराज साहब हिकु मुतर्जुम जी हैसियत सां चीन जे हारियुनि खे ज़मीन कीअं मिली, चूंड अमरीकी अफ़साना, ॾखण मां थो सिजु उभिरे, सिंध जी इक़्तिसादी तारीख़ पिणु तर्जुमो कया। उनखां सवाइ सिराज साहब सहाफ़त जे मोर्चे में रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो एडिटर रहण दौरान अहम मसइलनि ते एडिटोरियल लिखण खां सवाइ रतीअ जी रिहाण ऐं मुला जी ड्रोड़ ऐं जागो अख़बार में सियासी मंज़रनामो जे सिरे सां सवें मज़मून कालम लिखिया। सिराज साहब शाइरी बि कई ऐं कराचीअ जी सिंध खां धार करे
वफ़ा खे हवाले करण जे मौक़े ते कराची नाले सां तारीख़ी ऐं अहम नज़म लिखियो। लिसानियात जो शोबो हिकु गुनाहगुन शोबो आहे, जंहिंमें संदन किताब सिंधी ॿोली 1964 ईस्वी में छपियो, जंहिं सिंधी अदब में ॿोलीअ जे इर्तिका जे हवाले सां नवां बहस छेड़िया। हिन ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में अंग्रेज़ीअ में 2 किताब, हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज ऐं ॿियो पंहिंजी आत्म कहाणी बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी लिखी मुकमिल कया। संदन ज़िंदगी हिकु मोर्चे में बीठल सिपाहीअ वांगुरु गुज़री। हिन सिंधी अदब खे आलमी मयारनि मुताबिक़ लिखण वारी तरग़ीब ॾिनी। अदब ऐं फ़न संदन ज़िंदगीअ जो मक़सदु रहिया। तोड़े जो आम माण्हूअ सां मेल जोल में न रहियो, पर हिन पंहिंजी ज़िंदगीअ जो पल पल सजायो कयो। हूअं बि जे माण्हू वेही कचहरियूं कंदो त कमु किथां करे सघंदो। सिराज साहब अयाज़ जीअं माण्हुनि खां हिकु पासे बि पंहिंजे कम ते ध्यानु ॾिनो। अहिड़ा इंसान जे पंहिंजी हयातीअ खे सजायो करण लाइ हमेशह पंहिंजी ज़ात जा ज़िम्मेवार हुजनि, ऐं ईअं हिन साहब बि कयो। पाण घणो वक़्तु अॻु हिंदुस्तान जे मारूफ़ अदीब नराज से चौधरीअ जे किताब द ऑटोबायोग्राफी ऑफ एन अननोन इंडियन जो ज़िक्र कंदा रहिया, ऐं उन हवाले सां पाण द ऑटोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी लिखियाऊं। उन ॾस में मुंहिंजे सिंधी इदारनि जे सरबराहनि खे गुज़ारिश आहे त संदन बाक़ी रहियल कम खे शाया कराइनि, त जीअं आम सिंधी पढ़ंदड़ उन मां लाभ हासिल करे सघनि। उन खां सवाइ संदन रहियल कम खे बि शाया करायो वञे। सिराज साहब पंहिंजे ज़ात में हिकु इदारो हो, जंहिं हर फील्ड में महिनत कई ऐं कमिटमेंट सां महिनत करे पंहिंजे देश जो नालो रोशन कयो। जॾहिं हिलाल पाकिस्तान हैदराबाद खां कराची में मुंतक़िल थी, तॾहिं पाण उन जा एडिटर बणिया। एडिटर जो मनसब माण्हू एतिरो अहम न आहे, पर सिराज साहब हिन फील्ड में बि अहम तब्दीलियूं आंदियूं। जॾहिं पाण अख़बार जा एडिटर बणिया, तॾहिं केतिरनि ई नवनि लेखकनि खे मुतारिफ़ करायाऊं, जंहिंमें अमर जलील जहिड़ो अरडो लेखक बि अची वञे थो। जॾहिं त सभिनी खे ख़बर आहे त हिलाल पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अख़बार हुई, पर उन जे सट्रा मां लॻंदो ई कोन हो त का हीअ अख़बार पीपल्स पार्टीअ जी अख़बार आहे। याने हिन मर्द मुजाहिद जे ज़ात जो करशमो हो, जो हर कम में डिसिप्लिन ऐं महारत संदन ज़ात जी अहम तरजीह हुई। ईअं पाण नावलनि में बि सिंध जी सॼी तारीख़ खे फिक्शन में कतब आणे सिंधी माण्हुनि खे पढ़ण लाइ अहम मटीरियल मुयसरु करे ॾिनो। ख़ासि तौरु अरगुननि तुरखाननि जे कहरी कलूरनि खे हिन पंहिंजे नाविल पढ़ाॾो सोई सॾ में त ईअं पेश कयो आहे, जो उन मां लॻे थो त उहे सभु वाक़िया ऐं हादसा असांजे साम्हूं थींदा हुजनि। उहो नाविल हर सियासी पार्टीअ जो गाइड बुक तौरु मशहूरु हो। सिराज सां इख़्तिलाफ़ थी था सघनि ऐं इख़्तिलाफ़ रखण जो सभिनी खे हक़ बि हुअणु घुरिजे, पर सिराज जो कमु तमामु घणो आलिशान आहे। उहो हाणे असां वारे टहीअ जे मथां आहे त हू पंहिंजे अॻी पीढ़ीअ जे कम खां केतिरो था अॻिते निकिरनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त ईअं अमली तौरु थियो न आहे। उन जा केतिरा ई सबब थी था सघनि। असां वारी टही उन करे बि ख़ुशनसीब आहे जो खेनि अॻी पीढ़ीअ खां घणो कुझु मिलियो, ख़ासि तौरु शाइरी ऐं कहाणीअ में उन जे बरक्स अफ़सानो नाविल तोड़े शाइर जंहिं नमूने तख़लीक़ थियणु घुरिजे हा, उहा उन अंदाज़ सां तख़लीक़ न थी सघी आहे। याने असां वारी पीढ़ीअ खे 2 विखूं अॻिते वधणु घुरिजे हा, पर उहा 10 विखूं पोइते आहे। सो ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां वारी पीढ़ीअ खे अदब ऐं फ़न सां सलाहजण सां गॾोगॾु उन जे मयार खे बि साम्हूं रखिणो पवंदो। असांजे मथां उहा बि ज़िम्मेवारी आहे त असांजे बुज़ुर्गनि ऐं आलमनि जेकी मयार सिंधी अदब लाइ ठाहिया आहिनि, उन्हनि जी पैरवी करणु असांजो फ़र्ज़ु हुअणु घुरिजे। असांजी महिनत ई सिराज साहब सां इंसाफ़ करे सघंदी। ईअं 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ ते टंडो ॼाम में जनम वठंदड़ ऐं 2 फरवरी 2013 ईस्वीअ ते कराचीअ में वफ़ात पाईंदड़ ही यगानो आलिम अदीब ऐं ॿोलीअ जो माहिर हमेशह लाइ असां खां जुदा थी वियो, पर संदन इल्मी पोरियो असांजी रहबरी ऐं रहनुमाई कंदो रहंदो। एडिटोरियल माहवार परख फरवरी 2013 ईस्वी। सिराज तारीख़ साज़ शख़्सियत जी अलविदाई। कंहिं बि ॿोलीअ जी बका या ज़िंदा जावेद रहण जो हिकु सबबु उन जा ॾाहा शाइर आलिम ऐं अदीब बि हूंदा आहिनि। जेकॾहिं उन ॿोलीअ सां वास्तो रखंदड़ वॾा आलिम शाइर
ऐं अदीब पैदा थींदा रहनि त उहा ॿोली मज़बूत थींदी ऐं पंहिंजो मक़ाम तइ कंदी आहे। अहिड़ीअ तरह सिंध जी मुहबत में मऊ, सिंध जे दानिश्वर, नक़ाद, शाइर, सिंधी अफ़सानवी अदब जे लिखारी, सिंधी सकाफ़त खे उजागर कंदड़ लिसानियात जे आलिम ऐं वकील सिराज लक मेमण जी मोकिलाणी बि सिंध जे लाइ हिकु वॾो धचको आहे, छो त सिराज जहिड़ा कमिटेड इंसान तमामु घटि ऐं घणे वक़्त खां पोइ पैदा थींदा आहिनि। सिराज हाल हयात पंहिंजी तहरीरुनि जे ज़रिए जेको क़ौम परस्तीअ जो शऊर ॾिनो, अहिड़ो बि न घटि लिखारियुनि जे लिखणियुनि में इज़हारियल आहे। सिराज ॿोलीअ, सकाफ़त, अदब ऐं पंहिंजे पेशे वकालत जे ज़रिए सिंधी माण्हुनि जी जेका ख़िदमत कई उहा न विसरंदड़ ऐं बिना कंहिं लालच जे हुई। सिराज जहिड़ी ॾात ऐं ॾांव शल सिंध खे नसीब थिए। असां वटि हमेशह ईअं थींदो आहे त जॾहिं को अज़ीम इंसानु असां खां दूरि थींदो आहे त पोइ ई उनखे पढ़णु ध्यानु ॾियणु शुरू कंदा आहियूं। हाणे त सिराज असां वटि न रहियो आहे त उनजी क़ौम परस्ती ऐं क़ौमियत वारी सम्झी सही माना में इस्तेमालु करण जी अशद ज़रूरत आहे। सभिनी सिंधियुनि खे सिराज वांगुरु दीवानगीअ सां पंहिंजे माउ जो फ़र्ज़ु निभाइणु घुरिजे। सिराज सिंध जो अमल क़ौमी हीरो आहे ऐं सिंध संदसि कयल आलिमाना ख़िदमतुनि ते खेसि हमेशह यादि रखंदी। एडिटोरियल माहवार सफलता, हैदराबाद, फरवरी 2013 ईस्वी। सिराज लक मेमण जो लाॾाणो। सिंध जो घण रुखो ॾात धणी सिराज मेमण अॼु असां में नाहे रहियो, जंहिंजे विछोड़े ते सॼी सिंध सुॾकी रही आहे। केतिरनि ई माण्हुनि लाइ उत्साह जो ज़रियो बणियल सिराज मेमण नाचाकीअ सबबि कुझु ॾींहंनि खां इस्पताल में इलाज हेठो, जिते हिन काल वॾे असर धारे दम धणी हवाले करे छॾियो ऐं अहिड़ीअ रीति ॼण त सहाफ़त, ॿोली ऐं मज़ाहिमत जो हिकु बाब बंदि थी वियो। सिराज मेमण जी शख़्सियत जा केतिरा ई पासा अहिड़ा आहिनि जिन ते जेतिरो लिखिजे एतिरो घटि हूंदो। के माण्हू शख़्सियत में हिकु इदारो हूंदा आहिनि वारो पहाको सिर्फ़ु सिराज मेमण जहिड़नि घण पासाई शख़्सियत रखंदड़ माण्हुनि लाइ ई रिज़र्व थियल आहे। हिन हिक ई वक़्तु नाले वार लेखक, अदीब, ॿोलीअ जो माहिर, नाविल नवीस, कालम नवीस, अफ़साना नवीस, कहाणीकार, कानूनदान, सहाफ़ी ऐं दानिश्वर तौरु ॼाणायल सभिनी मैदाननि में पाण मल्हायो ऐं पाण मञिरायो। सिराज अमल ख़ूबियुनि तोड़े अनेक सलाहियतुनि जो मालिक पंहिंजे दौर जो हिकु अहिड़ो झरकंदड़ आईनो लेखियो वेंदो हो जंहिंमें सिंधी माण्हूअ खे पंहिंजे अंदर जो अक्स नज़र आयो। जेकॾहिं हीअं चइजे त सिराज मेमण जे लिखियुनि सुतल शऊर खे जाॻाइण में अहम किरदारु अदा कयो त को वधा न थींदो। सभई ॼाणनि था त सिराज जे लिखणीअ में अफ़सानवी फिक्शन हुजण जे करे मुश्किल ऐं मुबहम मज़मून बि सवला ऐं सहजा थी पवंदा हुआ, जिन खे नंढी सतह वारो पढ़ंदड़ बि दिलचस्पीअ सां पढ़ंदो हो। संदसि हर लिखणी आम बि उन करे ई थी त ख़ासि मक़ाम बि उन करे ई हासिलु कयईं। 1983 ईस्वी वारी आमरियती दौर में शुरू कयल मूवमेंट फॉर रेस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी MRD में बि सिराज जे नाविलनि जे किरदारनि जी झलक मिलंदी हुई। ज़ियाउल जे आमरियती दौर में कोठायल हर अहले कलम कॉन्फ्रेंस में सिंध जे समूरनि अदीबनि, लेखकनि ऐं दानिशरनि खे शिरकत करण जी कोठ ॾिनी वेंदी हुई, जंहिंमें सिंध जे घण घुरो सॾाईंदड़ केतिरियुनि ई चोटीअ वारनि शख़्सियतुनि शिरकत जी हामी भरी हुई। पर तॾो के कड़े इम्तिहान वारे वक़्त में अहिड़े हथ ठोकी कॉन्फ्रेंस जे शर्मनाक कोठ खे ललकारींदे जन माण्हुनि खुलियो खुलायो इनकार कयो तन में सिराज न रुगो शामिल हो बल्कि इन्होंने समूरे सथ जी सरवाणी कई। सिराज मेमण कहाणियूं त खणी काफ़ी वक़्त खां पोइ लिखणु शुरू कयूं, पर उन खां अॻु हिन पंहिंजे अवाइली दौर यानी 1953 ईस्वीअ में ऐं 1958 ईस्वीअ धारे 1953 ईस्वी ऐं 1958 ईस्वीअ धारे कुझु किताबनि जा तर्जुमा कया। मिसाल तौरु ॾखण मां थो सिज उभिरे, चूंड, अमरीकी अफ़साना ऐं इल्म मुआशियात। उन्हनि खे पढ़ण मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त संदसि शुरूआति ई केॾी न जानदार ऐं वज़नदार हुई। असां यकीन सां चई सघूं था त तंहिं दौर में जन सीनियरनि सिराज खे पढ़ियो हूंदो तन ज़रूरु हीअ ॻाल्हि लिखी हूंदी त हीउ छोकिरो लॻे थो अॻिते हली घणनि खां अॻिते निकिरी वेंदो, ऐं थियो बि ईअं ई। हिन खां अॻु में सिर्फ़ु मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं डॉक्टर गरब बख्शाणी सधारण लेखकनि तौरु लिखिया वेंदा हुआ, पर पढ़ाॾो सोई सॾु किताब अचण खां पोइ
सिराज उन्हनि खां बि अॻिते निकिरी वियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त मोहम्मद उस्मान डीपलाई ऐं डॉक्टर गरबख्शाणी जी तख़लीक़ी पोरीअ जी मञता खां इनकार नथो करे सघिजे। सिराज मेमण जी ॿोली अदब ऐं सहाफ़त में ॾाहप भरी नुक़्ताए नज़र हिकु अहिड़ी जिद्दत आंदी जहिड़ी हिकु बीठल तलाउ में पथर उछलाए हलचल पैदा थींदी आहे। हू निहायत बेबाक ख़ुददार ऐं ईमानदार माण्हू हो जंहिं हर शोबे में कमिटमेंट वजूद जी सचाईअ सां कमु कयो। शायदि उहो ई सबबु हो जो हू सरकारी इदारनि जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त रहियो। सिंधी ॿोलीअ ते लिखियल संदसि तहक़ीक़ी किताब सिंधी ॿोलीअ 1988 ईस्वीअ में लिखियल कहाणियुनि जो गुट को बि अहिड़े ई बीठल तलाउ में उछलायल पथर साबित थिया जिन खे तारीख़ी हैसियत मिली चुकी आहे। उन्हनि किताबनि खां पोइ छिड़ियल बहस में सिराज केतिरा ई मज़मून बि लिखिया जेके अॼु बि तॾोकन महिराण ऐं नई ज़िंदगीअ जे रिसालनि जो हिसो बणियल आहिनि। जन ज़रिए सिराज ही साबित करे ॾेखारियो त सिंधी ॿोली संस्कृत मां पैदा न थी आहे बल्कि उहा पाण उन जी माउ आहे। साॻिए वक़्तु हिन हीउ बि चयो त सिंधी ॿोली मुअन जे दड़े वारे दौर जी ॿोली आहे। जंहिं बि माण्हू या इदारे खे सिंधी ॿोलीअ ते तहक़ीक़ करण जी ज़रूरत पवंदी असां सम्झूं था त सिराज जो किताब सिंधी ॿोलीअ जो अभ्यास करण खां सवाइ उहा तहक़ीक़ अणपूरी लेखी वेंदी। सिराज मेमण सहाफ़त में बि अदब समेत ॿियनि शोबनि वांगुरु निमाया नज़र आयो। रोज़ानी हिलाल पाकिस्तान जे एडिटर थियण खां पोइ हिन सहाफ़त में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया जेके अॼु बि अख़्तियार कया वञनि पिया। उहो दौरु सिंधी सहाफ़त जो सोनहरी दौरु लिखियो वञे थो छाकाणि त सिराज जे ई असर ऐं सोबत हेठि रही सहाफ़ियुनि जी जेका खेप पैदा थी उहे अॼु बि सहाफ़त में हिकु अलॻि थलॻि हैसियत रखनि था। सिराज सिंधी सहाफ़त जे ज़रिए हिकु अहिड़ो मोर्चो बणायो जंहिंजे आधार सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो केस विढ़ण वारी रिवायत क़ाइमु थी ऐं उन सां गॾु सहाफ़त जो सिंधी माण्हुनि सां कमिटमेंट जो माहौल पैदा कयो। हिन सहाफ़त में सिंधी ॿोलीअ में जिद्दत आंदी जंहिंखां पोइ सहाफ़त में अदब वारो अंसर नज़र अचणु लॻो। सिराज धारियुनि ॿोलियुनि जा केतिरा ई अहिड़ा लफ़्ज़ सहाफ़त मां ख़ारिज करे छॾिया जेके अॻु में मुरविज हुआ। सिराज जी सहाफ़त में पिरो पीपल वारो लाड़ो आंदो जंहिंखां पोइ सहाफ़ती ॿोली वधीक पुख़्ती मज़बूत ऐं मयारी बणिजी वई। हीअं खणी चऊं त सिराज जी सहाफ़त ऐं अदब में पुल बणियो। जॾहिं बि मज़ाहमती अदब ऐं सहाफ़त में नवनि लाड़नि जो ज़िक्र निकिरंदो त सिराज मेमण जो नालो नुमाया नज़र ईंदो। रोज़ानी अवामी आवाज़ 3 फरवरी 2013 ईस्वी। सिराज अदबी आसमान तां टुटल हिकु तारो। ज़िंदगी मुसलसल सफ़र आहे जंहिंमें हिकिड़ा मुसाफ़िर शामिल थियनि था त ॿिया विछड़ंदा रहनि था ऐं उहो सिलसिलो सदियुनि खां हलंदो पियो अचे। हिक पासे किरोड़े माण्हू पंहिंजे अबदी सफ़र ॾांहुं वेंदे पंहिंजो नाम निशान बि नथा छॾे वञनि त ॿिया उहो की करे था वञनि जो वक़्तु संदन आॾो बेवस बणिजे थो वञे। अॼु जॾहिं लतीफ़ खे पढ़िजे थो त 2.5-3 सदियुनि वारो वक़्तु हिकु लम्हे में वेड़जंदे महसूसु थियणु लॻे थो ऐं ईअं थो भासिजे त ॼणु लतीफ़ को घणो अॻु जो न पर हिन ई दौर जो शाइर हुजे जंहिं हालतुनि खे पंहिंजे अखियुनि सां पसी उन्हनि जो मुशाहिदो करे लिखियो हुजे। उन हवाले सां सिंध निहायत ई भाग वारी धरती रही आहे जंहिं पंहिंजी कुख मां सदाईं अहिड़नि शाइरनि ऐं अदीबनि खे पिए जनमु ॾिनो आहे जिन न रुॻो पंहिंजे वक़्तु ऐं हालतुनि जी अकासी पे कई आहे पर उन्हनि ॾाढ ऐं ॾमर सां पिणु अहिड़ो तमहाॾो अटकायो आहे जो ईंदड़ कई नसुल मथसि नाज़ कंदा रहंदा जेके भल त जिस्मानी तौरु असां खां जुदा थी विया हुजनि पर संदन लिखणियूं ऐं पोरियो सदाईं लाइ ईंदड़ नसुलनि जी रहनुमाई कंदो रहंदो। अहिड़नि ई वॾनि माण्हुनि मां सिराज बि आहे जंहिं लाइ हू लफ़्ज़ लिखणु मुनासिबु न थींदो जेको काल्ह राति मालिक हक़ीक़ीअ सां वञी मिलियो। संदसि कलमी पोरे ऐं ॿोलीअ जी ख़िदमत खे तारीख़ कॾहिं बि फ़रामोश करे न सघंदी। सिंधी ॿोलीअ सां इश्क रखंदड़ हिन ॾाहे कहाणीकार नावल निगार ऐं लिसानियात जे माहिर 24 अक्टूबर 1933 ईस्वी दारे टंडे ॼाम में मोहम्मद याकूब मेमून जे घर में अखि खोली। 1955 ईस्वीअ में अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी मुक़ररु थियो। 1957 ईस्वीअ में इनकम टैक्स खाते में ऑफिसर थियो ऐं घणे वक़्त खां पोइ हिलाल पाकिस्तान जो एडिटर बणियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजी हुकूमत दौरान जॾहिं बि ॿाहिरि मुल्क लाइ उसंदो हो त सिराज खे एडिटर तौरु पंहिंजे वफ़द में न रुॻो साण खणंदो हो पर जहाज़ में हमेशह खेसि पंहिंजे भर में विहारींदो हो। सिराज समूरी ज़िंदगी
इल्मी पोरियो कंदे गुज़ारी। हुन केतिरियूं ई कहाणियूं, नाविल ऐं नाटक लिखिया। संदसि तसनीफ़ुनि में ॾखण मां थो सिजु उभिरे, ऐं दर्द हली आ, पड़ाॾो सोई सॾु, मरण मुसिया, अठूं माण्हू, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना खां अलावा तर्जुमाए दुनिया जा चूंड अफ़साना सिंधी पढ़ंदड़नि खे सहेड़े ॾिना। सिराज पंहिंजी अखियुनि में सदाईं सिंध जी ख़ुशहाली ऐं ख़ुदि मुख़्तारीअ जा ख़्वाब सजाए रखिया। वो आमिरतुन आॾो आण न मञण वारो बहादुर एडिटर हो। हुन सहाफ़त जे आज़ादीअ लाइ पाण पतोड़ियो, जंहिंजो सबूत संदसि उहो मक़बूल सियासी मंज़रनामो जे उनवान सां कालमी सिलसिलो हो, जंहिंमें उहो हालतुनि जी बेरहमीअ खे वरी जुरतमंदाणे अंदाज़ में बयानु कंदो हो। संदसि विछोड़े ते पूरी सिंध सोगवार आहे। तोड़े जो आख़िरी ॾियारनि में हुन गोशा नशीनी अख़्तियार करे रखी हुई ऐं उहो अदबी महफ़िलुनि खां पासीरो थी वियल हो। पर सिंध ऐं सिंधी अदब खेसि हमेशह यादि रखियो ऐं ईंदड़ केतिरियुनि सदियुनि ताईं खेसि यादि रखियो वेंदो। असीं संदसि विछोड़े ते पूरी सिंध समेत संदसि कुटुंब जे सोग में पाण खे शरीक सम्झूं था ऐं धणीअ दर दुआगू आहियूं त ख़ुदा खेसि पंहिंजे जवार रहमत में जॻह अता फ़रमाए। रोज़ानी इबरत 3 फ़रवरी 2013 ईस्वी।